जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तव्हां जो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो। जी दोस्तों हींअर असीं मौजूद आहियूं ठंडियाई एबटाबाद खां तकरीबन कोई 2-2.5 किलोमीटर जो जेको आहे सो रस्तो आहे पहाड़नि जे तरफ़। असीं ठंडियाई में एक होटल वारो आहे असांजो पिरी प्यारो, हिन जो चवणु आहे त मुंहिंजो नाम क्या है, शफ़ीक भाई जो चवणु आहे त तकरीबन कोई 30 साल खां 35 साल जेको आहे सो मूं कराची में कमु कयो आहे ऐं अॼु हे हिते जेको आहे सो पंहिंजो ठंडियाई में ई पंहिंजो होटल हलाए रहियो आहे ऐं बहितरीनु हिन जो जेको आहे सो टूर सफ़र हिते थी रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु कारीगर आहे ऐं तमामु वॾी असांजी इज़त कई। ख़ासि करे जेको आहे सो जॾहिं हुनखे ख़बर पई त हे कराची में आया आहिनि, सिंध में आया आहिनि, त हिन असांजो तमामु जेको आहे सो तमामु घणो ख़्यालु कयो आहे। अचो त साईं सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं था। जी साईं, आप कराची में किस टाइम रहे? पहले तो आप अपना नाम बताएं। शफीक शाहजमान मेरा नाम। अच्छा, शफीक शाहजमान। तो कराची किस जगह पे आप रहे? कराची में फिडेलिटी एरिया रहा हूँ, आशा मंदिर रहा हूँ। अच्छा। और सदर में। अच्छा। वहाँ कौन सा काम किया? यही फास्ट फूड का काम। अच्छा, यही काम। अच्छा अच्छा। तो फिर कराची इतना खूबसूरत शहर आपने क्यों छोड़ा? बस नसीब की बात है, किस्मत की बात है। अच्छा अच्छा अच्छा। अचानक यहाँ है। जी जी बेहतरीन। नहीं, ये भी बड़ा खूबसूरत जगह है, बड़ी खूबसूरत जो है इधर व्यूज़ हैं, क्या बताऊँ, मुझे तो हकीकत पूछो जन्नत का नज़ारा लग रहा है। इसमें कोई शक नहीं है। बिल्कुल ऐसा ही है। सो ऐं अचो त तव्हांखे ॿिए दोस्त सां मिल रहियूं था। हे साईं असांजे खोसा बिरादर खे जेको आहे सो तमामु घणो सुञाणे ऐं साईं जेको आहे सो अब्दुल रऊफ़ खोसो, सरदार अब्दुल रऊफ़ खोसो ऐं सलीम जान खोसो ऐं साईं वाहिद भाई खोसो, हे सुपर मदीना वारा। उन्हनि जे जेको आहे सो रेस्टोरेंटनि ते साईं जेको आहे सो कमु बि कयो आहे ऐं तमामु घणो जेको आहे सो उन्हनि असां ॼाण सुञाण बि ऐं वधीक जेको आहे सो साईं खां पाण खां पुछूं था। जी साईं, आपका नाम? मोहम्मद ज़ैद। अच्छा, मोहम्मद ज़ैद। तो आपने सिंध में किस किस जगह पे काम किया, कहाँ कहाँ फिरे? सिंध में सर मैं सिर्फ गया हूँ 3 तलवार बोर्ड के संग बस। अच्छा बाकी कहीं नहीं। अच्छा अच्छा। तो ये जो खोसा बिरादर का आप बता रहे हैं, इनसे आप मानसेरे में हुआ है इनसे। अच्छा, मानसेरे में। जिंदाबाद। हे साईं असांजो आहे पिरी प्यारो ऐं वॾियूं महिरबानियूं। ॾिसंदा रहो पंहिंजो यूट्यूब चैनल सिंध कायनात।